अच्छा सुल्तान साहब आखिरी सवाल ज़रूर इहो कंदा असांजी जेके सहाफ़ती तंज़ीमूं आहिनि ख़ासि करे उहे इन मामले में कंहिं बि क़िस्म जो को बि एक्टिविटी छो नथियूं कनि न प्लस में साफ़ न जो कम्युनिकेशन माना कनि था पिया उन्हनि जी रिस्पॉन्सिबिलिटी बाक़ी छा आहे तंज़ीम जो कहिड़ो मक़सदु आहे पोइ बाक़ी उनजो जवाब मां पंहिंजे गुफ़्तगूअ जे आगाज़ में इंट्रो में ॾेई चुको आहियां त सिंध ज़रदारी माफ़िया किथे पैसे जे ज़रिए ख़रीद कई आहे, किथे दबदबे ताक़त बंदूक जे ज़रिए पुलिस खे मिसयूज़ करे माण्हू खे डिॼाड़े वियो आहे, माण्हू खे ग़ुलाम बणायो वियो आहे। ऐं इन जो सबबु बि इहो ई आहे त कराची खां कश्मीर ताईं मंज़ूर नज़र प्रेस क्लबनि खे, मंज़ूर नज़र सहाफ़ती तंज़ीमुनि खे, मंज़ूर नज़र सहाफ़ती लीडर खे करोड़ें लखे रुपया बजट ॾेई उनजा वात बंदि कया विया आहिनि। अदीबनि जा वात घणे भाङे बंदि, सहाफ़ियुनि जा वात घणे भाङे बंदि, सहाफ़ती तंज़ीमुनि जा वात घणे भाङे बंदि, सभु न सभु अदीब विकामिजी चुका आहिनि, न सॼी सहाफ़त विकामिजी चुकी आहे। बाग़ैरत बाज़मीर सहाफ़ी बि मौजूद आहिनि, बाग़ैरत बाज़मीर ऐं सिंध दोस्त अदीब दानिशवर क़ौम परस्त बि मौजूद आहिनि, बाग़ैरत शाइर के बाग़ैरत सिविल सोसाइटी जा किरदार मौजूद आहिनि। तंहिं करे सिंध अञा चले पई त सिंध सुंठ न आहे थी सो सिंध जो ॻात ऊचो आहे, आवाज़ बुलंद थिए पियो, ज़रदारी माफ़िया दौर आख़िरी पसान में आहे। अलाह कंदो ही पंहिंजे मंतक़ी अंजाम ताईं पहुचंदा, वरी पाण आज़ाद ज़िंदगी गुज़ारींदासीं, वरी आज़ादी जा नारा लॻंदा, सही मोहबत हूंदियूं। सिंध सलामत, साथ सलामत, पाकिस्तान जिंदाबाद, आज़ाद अदलिया जिंदाबाद, लव यू। खैर नाजरीन, मज़ीद ख़बरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त यूट्यूब, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।